सूबो देरो लॻ शाहिद अली जामड़ो जे रवासी GT अॻवान एडवोकेट अब्दुल रहीम जामड़ो शाह हसन खरल जे हथ ते पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। इन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी PS3 जे उम्मीदवार नईम अहमद खरल ऐं संदसि साथियुनि सैयद आसिफ अली शाह जिलानी शाह हसन खरल एडवोकेट एजाज़ अहमद खोड़ो एडवोकेट हलीमा चन्ना ऐं जामड़ा बिरादरी जी वॾी तादाद में माण्हुनि शिरकत कई। GT अॻवान एडवोकेट अब्दुल रहीम जामड़ो पंहिंजी बिरादरी वोटरनि जी मौजूदगी में पाकिस्तान पीपल्स पार्टी PS3 जी उम्मीदवार नईम अहमद खरल जी सियासत ते एतमाद कंदे GT खे अलविदा करे छॾियो। अब्दुल रहीम जामड़ो पारां PP अॻवाननि खे मुखातिब थींदे चयो त 8 फरवरी तीज जो ॾींहुं हूंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे माण्हुनि खे साह खां वधीक अज़ीज़ आहे। इंशाअल्लाह बिलावल ज़रदारी भुट्टो खे वज़ीर आज़म चूंडाईंदासीं। प्रोग्राम जी मेज़बानी जा फ़राइज़ सरअंजाम कंदे जामड़ा बिरादरी जे मड़नी अॻवाननि तरफ़ां आयल महिमाननि खे गुलनि जी वर्खा सां गॾु अजरकनि जा तोहफ़ा उॾाए भरपूर नमूने ख़िदमतुनि ऐं इज़तुनि सां नवाज़ियो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।